अस्सलाम। सर ही जेका मां ॼाण ॾियो पिया जी जी सिंधी भेलार बिरादरीअ जे हवाले सां सही। उन जे बारे में थोरो ॿुधायो त इहा तव्हांखे किथां मिली, उन जो सोर्स कहिड़ो आहे? साईं असल में जेका इहे नॉलेज आहे जेका ॼाण आहे मूं वटि इहा मूंखे आहे बाबा साईं जो सबक़ु। अच्छा जी। ठीकु साईं। बाबा साईं खे जेको आहे सो एतिरो क़दुरु इहा ॼाण हुई जो तमामु ईअं सम्झो ॼण बाबा खे 2 सालनि 200 साल जी ॼाण हुई बाबा खे। माशाल्लाह जी। 200 साल जी बाबा खे ॼाण हुई जो बाबा मूंखे राति जो मां जीअं मोटी वेंदो हुअमि दुकान तां, पोइ राति जो विहारे गॾु पाण सां पोइ मूंखे दसींदो जी। पोइ मां वरी ॿिए ॾींहं ते वरी उहो सबक़ु जीअं हुजे यादि करणो जी जी। उन हिसाब सां सबक़ु यादि करे वरी ॿीअ राति जो बाबा खे ॿुधाईंदो हुउमि। पोइ के ग़लतियूं हूंदियूं त बाबा वरी दुरुस्त कराईंदो हो, जे वरी सही हूंदियूं त चवंदो बाबा ठीकु आहे हाणे इहो अॼु पूरो थियो, वरी ॿियो सबक़ु था ॾियूं, अॼु वरी ॿिए कंहिं पाड़े जो था ॾियूं। पोइ अहिड़े हिसाब सां मां बाबा खां इहो 2-3 साल घटि में घटि 5-6 साल इहो सबक़ु वरितमि। इहो मुसलसिल वरितमि। पाण को टाइम हूंदो का राति घुसी बि वेंदी हूंदी, इहो कमु आहे करे असांखे देरि थी वई या बाबा साईं खे निंड वठी वई, बाक़ी न त इहो 6-7 साल मुसलसिल इहो आस्ते आस्ते आस्ते। घणा माण्हू मूंखे चवंदा आहिनि त तो वटि इहो रिकॉर्ड थियल आहे या तोखे बुक ठहियल आहे, पर न को मूं वटि बुक ठहियल आहे न को मां बाबा साईं जी रिकॉर्डिंग कई आहे, कुझु बि कोन। बाबा साईं मूंखे ॿुधायो, मां पंहिंजे ज़हन में इहो यादि कंदो वियुसि। अलाह जी महिरबानी आहे, मूंखे यादगिरी तमामु जेको आहे सो हिफ़्ज़ आहे घणो तमामु। तव्हांजे वाल साहब जी उमिरि घणी हुई? बाबा साईं जे उमिरि में वफ़ात करे वियो 87 साल। बाबा 1930 में जेको आहे सो पैदा थियो, 2015 में जेको आहे सो गुज़ारियो बाबा, तक़रीबन 87 साल जी उमिरि में। तव्हां पंहिंजे वाल साहब जो जेको हाफ़िज़ हुआ, हिफ़्ज़ करण वारो जेका ताक़त आहे उनजे बारे में ॿुधायो। उमिरि जे आख़िरी हिसे में बि छा संदसि उहे ॻाल्हियूं? बाबा साईं खे जेकॾहिं जेतिरियूं वहीअ में ॻाल्हियूं यादि हुयूं न साईं, जेके बाबा पाण ॿुधाईंदो हुयो त मां वहीअ में जेके यादि कयूं, पछाड़ी ते बाबा जो हिफ़्ज़ उहो ई हुयो। कॾहिं बि इहो कोन थियो त बाबा अॼु हीअ शइ मूंखां विसरी वई आहे, ईअं ई ॿुधाईंदो जीअं वहीअ में ॿुधाईंदो उअं ई ॿुधाईंदो, पछाड़ी बि इहो ई। आख़िरी नंढड़ो सुवालु, जेकी ॻाल्हियूं उन टाइम तव्हांखे यादि करण में यकीनन दिक़त थी, ॾुखियाई थी, छाकाणि जो हिकिड़ो मुसलसिल साल हुया 5 साल 4 साल, हाणे तव्हां कीअं था भायो उन ॼाण खे जेका तव्हांखे वाल साहब जे तरफ़ां विरसे में मिली, जेका उन यादि कराई? हिन महिल साईं मां हुन ईअं थो सम्झां जीअं का शइ पाणी पी वञिजे न साईं, मां हिन महिल हुन ईअं थो पी वञा, माना एतिरो त मूंखे यादि आहे हिन महिल बि। हालांकि बाबा साईं खां पोइ त मां वरी हुनखे कोन दोहरायो आहे रोज़ रोज़, पर किथे कचहरीअ में संगत साथ में किथे विहूं पिया या को अचे पियो पुछण त अॼु बि मां अलाह जी महिरबानी सां बाबा साईं जी दुआ सां माना ईअं ई मूंखे यादि आहे जीअं का शइ पाणी पी वञिजे न, ईअं ई माना मूंखे यादि